नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी भजन, सिंधी कथाऊं ऐं ॿी बि जानकारी सभु पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में। त बसि 2 ॾींहंनि में पाण ॾियारी ते अची पहुता आहियूं। ॾियारी में लक्ष्मी माता जी जो कथा पढ़बी आहे ऐं जो पाण सिंधी ॾियारी जे नमूने सां कंदा आहियूं उहो सॼो विस्तार में मां वीडियो पिछले साल ही विझी चुकी आहियां। तव्हां डिस्क्रिप्शन में लिंक ॾिसी सघो था। अॼु मां ॾियारी जी तव्हांखे सिर्फ़ु शयूं यानी सामग्री लिस्ट ॿुधाईंदमि ऐं कुझु ख़ासि शयूं ॿुधाईंदमि जो ॾियारी जी पूजा में ही कमु ईंदियूं आहिनि। ॾियारी उमास ते थींदी आहे ऐं ॿिए ॾींहं सां ही पंहिंजे सिंधियुनि जो बि कती जो महीनो शुरू थी वेंदो आहे जो भॻवान खे सर्वाधिक प्रिय आहे। कती महीने जी बि महिमा पूजा छा कजे कीअं कजे त जेतिरा बि विर्त कतीअ जे महीने में पंहिंजा ईंदा आहिनि, ग्यारस गोपाष्टमी बीखम जा, हू सॼो मां कथा वीडियो सभु विझी चुकी आहियां। तव्हां डिस्क्रिप्शन में ज़रूरु चेक कजो त तव्हांखे मिली वेंदा। अगरि तव्हां चवंदा त कती जी कथा बि मां तव्हांखे पोइ विझंदसि जो पाण 15 ॾींहं पढ़ंदा आहियूं। त हलो तव्हांखे ॾियारी जी पूजा विधि ऐं मां मुहूर्त ॿुधाए थी छॾां। सभिनीनि खां पहिरियों मां तव्हांखे ॾियारी जो मुहूर्त ॿुधायां थी पूजा जो शाम जो 7:45 खां वठी 8:15 ताईं आहे। पूजा जो मेन मुहूर्त आहे जंहिंमें पंहिंजी ॾियारी जी पूजा थींदी। त हलो हाणे जल्दी सामान लिखी वठो कि पाण खे पूजा में छा खपे। त सभिनीनि खां पहिरियों त जिते बि तव्हां पूजा कंदा उहा पूर्व दिशा ही हूंदी। हुन स्थान खे साफ़ करे गांइ जे छेड़े सां हल्को लीपो करे छॾिजो ऐं न करे सघो त घर में गौमूत्र त ज़रूरु हूंदो आहे, हुनखे छिड़के करे उहो स्थान पवित्र करे छॾिजो। ऐं हुन खां पोइ जीअं धनतेरस जी पूजा जो सामान हो लॻभॻि उहो ई खपे। बाक़ी ॿी शयूं मां तव्हांखे पोइ ॿुधायां थी। सभिनीनि खां पहिरियों उहो ई पाण चौकी रखंदासीं ऐं हुन में चौकी में ॻाढ़ो या पीलो कपिड़ो विछाए छॾंदासीं। हुन खां पोइ कलश, हुन में अंबनि जा पत्ता, नारेल ऐं पान जा पत्ता, सोपाड़ी, कपूर, सिंदूर, गुल, सुका मेवा, फल ऐं मिठाई। इहा त हर पूजा में घटि मां घटि खपंदो ई आहे। हाणे जो मेन ॾियारी जी पूजा जो सामान आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। ॾियारी जी पत्रिका जो पाण खे महाराज स्वामी ॾींदो आहे हर साल, उहा ज़रूरु पूजा ते रखंदा आहियूं। ऐं लक्ष्मी माता जो घर जो पाण सिंधी ठाहींदा आहियूं पेपर में। ॾिसो इहो मां ईअं ठाहे रखियो आहे त तव्हां बि ज़रूरु ठाहिजो। ऐं हिकिड़ो ॿियो जो इहो मां गूगल सां डाउनलोड कयो हो ॾियारी जो, इहो बि मां हाणे 2 सालनि खां रखंदी आहियां पूजा में। ऐं टियों जो शइ पाण खे खपे कचो खीर जो पाण हिकु सिक्को खपे पाण खे जो पाण कचे खीर में राति जो विझंदा आहियूं। ऐं पाण खे ॾियारी जी पूजा में रखण लाइ सॼी हैड खपे। कौड़ी खपनि, कौड़ी भले चांदी जी हुजनि या ईअं ई बि कौड़ी हुजनि त बि हलंदी। ऐं पंहिंजी सिंधियुनि जी मेन जो हूंदी आहे हठड़ी रखंदा आहियूं पाण ॾियारी जी पूजा में। ऐं ॾिया अॼुकल्ह गांइ जे छेणे जा ठहियल बि मिलनि था, उहो मिलनि त वधीक सुठो। असांखे त हिते ॾिसो ईअं रेडीमेड ॾियो मिलणु लॻो आहे घीअ जो, छो त हिते कती जी महिमा ॾाढी आहे। कती जे महीने में हिते दीपदान जो ॾाढो महत्व आहे। त ही रेडीमेड ॾिया बि मिलंदा आहिनि कि असां जिते मंदिर में वञूं या गौशाला में वञूं त इहा ॿारे सघूं। अगरि तव्हांखे मिलनि त इहो ॿारे सघो था। त घटि में घटि 11 ॾिया ज़रूरु ॿारबा। कैंडल्स न ॿारबा, पाण कैंडल न ॿारींदा आहियूं, पाण कड़े तेल या तिर जे तेल जो ही ॾियो ॿारींदा आहियूं। ऐं पाण खे हिते खपे तस्वीर प्रतिमा लक्ष्मी माता जी, गणेश भॻवान जी ऐं माता सरस्वती जी। ऐं हिन ई पूजा में भॻवान विष्णु जी बि पूजा ज़रूरु कजे, हुननि जो बि चित्र ज़रूरु रखिजे। छो त माता लक्ष्मी अकेली न रखबी आहिनि। चवंदा आहिनि अकेली माता लक्ष्मी उल्लूअ ते सवार ईंदियूं आहिनि जो सद्बुद्धि खसे छॾंदियूं आहिनि। जॾहिं हू भॻवान विष्णु सां गॾु ईंदियूं आहिनि तॾहिं ई भॻवान सां गॾु ईंदियूं आहिनि, तॾहिं ई उहो सुलक्षणी थींदा आहे माता। ऐं उहो जो धन ईंदो आहे असांजो सुठे कमनि में यूज़ थींदो आहे। त हिकु भॻवान विष्णु जो चित्र ज़रूरु रखंदा ऐं माता लाइ चुनी रखंदा। ऐं पंहिंजा जो ठाकुर आहिनि जो रोज़ु पाण सेवा में रखंदा आहियूं पूजा कंदा आहियूं, उहे बि ॾियारी जी पूजा महिल हुते ज़रूरु रखजनि। ठाकुरनि जे लाइ नया वस्त्र हुजनि, हिकु नओं नैपकिन हुजे। ऐं हिते तव्हां माता जे लाइ थोरो श्रंगार जो सामान रखी सघो था, ॿियो न त बिंदी रखी सघो था जो पाण यूज़ कंदा आहियूं पोइ। ऐं हिकिड़ी किताब नई ऐं पेन ज़रूरु रखबी आहे
जंहिंमें तव्हां पंहिंजे घर जो हिसाब किताब लिखो या भले उहा तिजोरी में रखी छॾो। किताब पंहिंजी बि पूजा सरस्वती जे माता रूप में ज़रूरु थींदी आहे। त इहो ॾिसो, मां हिते किताब इहो नयो वठी आई आहियां ऐं पेन ऐं मिठाई, जो बि मिठाई आहे घर में पाण जो सिंधी लाई ठाहींदा आहियूं उहे बि ज़रूरु हटड़ी ते रखंदा आहियूं। ऐं हिते जो प्रसाद मेन जो माता लक्ष्मी लाइ ठहंदो आहे चांवरनि जी खीरनी। त चांवरनि जी खीरनी बि लक्ष्मी माता लाइ ज़रूरु ठहंदी आहे ऐं हुनजी रेसिपी मां पहिरियों ई जन्माष्टमी में विझी चुकी आहियां। तव्हां ज़रूरु ॾिसंदा ऐं खीरनी जो भोग माता खे ज़रूरु लॻाईंदा। ऐं हुन खां पोइ पूजा आरती चालीसा थींदी आहे। पूजा कीअं करणी आहे हुनजो विस्तार जो वीडियो मां पहिरियों विझी चुकी आहियां। अगरि तव्हांखे ॾिसणो आहे त हेठि डिस्क्रिप्शन में लिंक ॾिसी करे तव्हां उहो वीडियो ॾिसिजो। ऐं हुन में ई मां तव्हांखे ॿुधायो आहे कि ॾियारी जे ॾींहुं अधु राति जो माता लक्ष्मी जी गुप्त पूजा थींदी आहे। हुन लाइ पाण खे हवन सामग्री खपे। को हेतिरो मुश्किल हवन कोन्हे, ॾाढो नंढो ऐं ॾाढो सरल हवन आहे जो पाण गृहस्थ आसानी सां करे सघूं था। उहो नंढो हवन करे 11 आहुति माता लक्ष्मी जे मंत्र जी ॾियणी आहिनि। इहो बि सॼो विस्तार सां मां ॾियारी जे ई वीडियो में मां तव्हांखे ॿुधायो आहे। हवन कीअं करणो आहे उहो मां हिकु अलॻि वीडियो बि ठाहियो आहे। ऐं जंहिं महिल तव्हां राति जो इहो हवन कंदा हुन खां पोइ लक्ष्मी माता जे मंत्र जी तव्हांखे 11 मालाऊं, 1 मालाऊं जेतिरी बि तव्हां करे सघो उहे करणी आहिनि। पंहिंजी डेली जी माला ते करे सघो था या वरी तव्हांखे अगरि स्फटिक मणी जी माला हुजे त उहे बि करे सघो था, जंहिंमें तव्हांखे लॻे पर उहा माला फेर बि आहे। ऐं हिन खां पोइ सभु पूजा करे अखंड ॾींहों राति जो ॿारे रखिबो आहे। हिते मां लक्ष्मी माता जो मंत्र हुन वीडियो में बि ॿुधायो आहे, वरी बि तव्हांखे ॿुधायां थी। ओम नमो महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। इहे मंत्र जी माला तव्हांखे 12 खां पोइ ई इहा माला जपणी आहे ऐं इहो हवन करणो आहे। अखंड ॾीओ जो आहे पंहिंजो सॼी राति ॿरंदो आहे ऐं जंहिंमें पाण काजल बि ठाहींदा आहियूं। इहो सभु पूजा करे लास्ट में तव्हांखे भॻवान सां, लक्ष्मी माता सां क्षमा याचना ज़रूरु करणी आहे कि हे देवी, हे मां लक्ष्मी, हे भॻवान नारायण, जेतिरी बि पूजा मूंखां थी सघी आहे मां तव्हांजी कई आहे, हुनखे स्वीकार कजो। ऐं हे देवी, असां गृहस्थ आहियूं, नंढा बालक आहियूं, असांजी पूजा में को बि भुल चुक हुजे त असांखे पंहिंजो बालक ॼाणी माफ़ु कंदा। इहा क्षमा याचना हर पूजा में कबी आहे त ॾियारी जी राति तव्हां इहा बि ज़रूरु कजो। त इहो हो अॼु जे ॾियारी जो शॉर्ट वीडियो। लास्ट ईयर जो वीडियो विस्तार सां आहे, तव्हां उहो ॾिसिजो। त तव्हांखे इहा जानकारी कीअं लॻी मूंखे कमेंट करे ॿुधाइजो। त वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो, हिकु नई इंफॉर्मेशन सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण। तव्हां सभिनीनि खे, तव्हांजे परिवार खे ॾियारी जी लख 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 वाधायूं। माता लक्ष्मी सभिनीनि जे घर निवास करे, सभिनीनि जे घर छम छम करे अचे, इहे ई भॻवान सां वेनिती आहे। त जय झूलेलाल।